नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में टाउन कमेटी जे रेगुलर ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जे पगार न मिलण खिलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहिरो, जंहिंजी अॻुवाणी इम्प्लायर्स मज़दूर अॻुवान हैदर बख्श मला, गुलाम रसूल मंगरियार, कुर्बान अली मेमण, शमीर शेख, अब्दुल हमीद मला, मोहम्मद नवाज़ उर्फ सजण मला ऐं ॿिया करे रहिया, जिन जो चवणु आहे त चेयरमैन टाउन कमेटी 25 फरवरी ते मुलाज़िमनि जी पगारनि जो चेक सही कयो हो, पर टाउन ऑफिसर मुमताज़ उनर पंहिंजी थाड़तन मुजाहिद मंगी ऐं परियल मला समेत गॾिजी मुलाज़िमनि जी पगार जा पैसा हड़प करण चाहिनि था, जेके मुलाज़िमनि सां हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर बल्दियाती, कमिश्नर सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मज़दूरनि जी रहियल पगार जल्द जारी करे बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।